इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे मरियम औरंगज़ेब चयो त पाकिस्तान कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। बदकिस्मती सां मुल्क 25 वरियनि खां दहशतगर्दी जे वर चढ़ियल आहे ऐं दहशतगर्दी सबब सियाहत जो शोबो सख्त मुतासिर थियो। सिचुएशन इन काउंटरिंग टेररिज्म इन पाकिस्तान, उससे टूरिज्म में बड़ी कमी आई। गुज़िरियल 4 सालनि दौरान दहशतगर्दी जे वाक़िअनि में घटिताई थी आहे। उन चयो त दहशतगर्दी घटिजण सबब रांदियुनि ऐं सियाहत जे शोबे में भी वाधारो थियो आहे। जिस तरह दहशतगर्दी के ऊपर काबू पाया है, इसी तरह पाकिस्तान के अंदर दोबारा रिवाइवल हो रहा है, चाहे वो स्पोर्ट्स हो, चाहे वो टूरिज्म हो, चाहे वो पाकिस्तान की एंटरटेनमेंट इंडस्ट्री हो, पाकिस्तान के कल्चर, जो क्योंकि जो हमारा इट इज़ नॉट अबाउट काउंटरिंग टेररिज्म नैरेटिव। संदसि चवणु त सियाहत जो मुल्की मईशत ते तमामु घणो किरदारु आहे। सियाहत वधण सां मुल्क में मईशत जूं सरगर्मियूं भी वधंदियूं। पाकिस्तान के अंदर नेशनल पार्क्स के अंदर और जो कनेक्ट है नेचर, इकोसिस्टम और टूरिज़्म का, वो भी चैलेंजिंग सिचुएशन रही। अस्तोला आइलैंड पे बहुत ज़्यादा टूरिज़्म किया। वेटलैंड्स प्रोग्राम के ज़रिए 6 साल टूरिज़्म जारी रहा। डिफरेंट कॉर्पोरेट कंपनीज़ ने वहाँ जाना शुरू किया और ये जितना ज़्यादा बढ़ेगा तो उससे बहुत ज़्यादा ये जो इकोनॉमिक्स हैं, जो GDP ग्रोथ है पूरी दुनिया में, वो बहुत कंट्रीब्यूट करती है जो बायोडाइवर्सिटी होती है। मरियम औरंगज़ेब चयो त हलंदड़ साल सियाहत जे साल तौरु मल्हायो पियो वञे। उन हवाले सां रेडियो ऐं TV ते सियाहत बाबति प्रोग्राम नशर कया वेंदा। हुन चयो त ईंदड़ नसलनि लाइ पाकिस्तान जी सकाफ़त ऐं विरसे खे महफ़ूज़ बणाइणो पवंदो। संदसि चवणु हो त नौजवान शागिर्द पंहिंजी सलाहियतुनि खे बि इन शोबे में इस्तेमालु करे सघनि था। मरियम औरंगज़ेब चयो त गिलगित बल्तिस्तान में माहौलियाती तब्दीली ते कमु थी रहियो आहे।